पने आकिल लग गोठ जुमो जिसकानी में 10 साल अगो MPA रायनाथ बोज़दार तरफा गैस मनसूबे जो इफ्तिताह करण बावजूद वो मनसूबो अञा ताईं मुकम्मल न थी सघियो आहे। जेको मनसूबो अध में हुजण जे करे इलाइक़े वासियुनि पने आकिल में प्रेस क्लब आॾो एहतजाज कियो आहे। हिन वक्त असीं मौजूद आहियूं प्रेस क्लब जे आॾो, जिते असां सां गॾु ॻोठाणा मौजूद आहिनि। उन्हनि खां पुछंदासीं त बुनियादी तौर ते कहिड़ा सबब आहिनि जंहिंजे करे गैस मनसूबो मुकम्मल न थी सघियो आहे। 11 साल थी गुज़रिया 2011 खां वठी जेको आहे सो गैस मंज़ूर थियल आहे। उन खां पोइ गैस पाइप लाइन बि तक़रीबन सॼे ॻोठ में विछाइजी आहे। तो उन जो कारण असांखे सबब मालूम नथो हिते त आख़िर कहिड़ी तकलीफ़ आहे उन्हनि खे जो असांजो रहियल कमु पूरो नथा कनि। जॾहिं उनखे बजट भी मिली चुकी आहे, जॾहिं शइ जो इफ़्तिताह थी चुको आहे, असां सम्झूं था हिननि जी जेका बहानेबाज़ी आहे या हिन जो कोई हिकिड़ो सियासी असां सां दुश्मनी आहे या उनजी जेकी ना आली आहे जो उनखे कन ते जूं बि नथी चुरे। पोइ असांजा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे नोटिस वठनि ऐं जेको आहे सो मेन गैस जेको आहे अमलदारनि गैस जा असां उन्हनि खे अपील था कयूं त बराए महिरबानी असां खां जेको आहे सो इहा गैस पाइप लाइन जेका विछाई वई आहे उनजो कमु मुकमिल करे असांजो बुनियादी हक़ आहे, बुनियादी असांजो हक़ आहे गैस उहो असांखे मुहैया कयो वञे ॻोठाणनि खे। ॾिसो असांजी सिंध कुदरती वसीलनि सां मालामाल आहे। असांजी सिंध में पेट्रोल भी असांजी सिंध में निकिरे, गैस भी असांजी सिंध में निकिरे, कोयलो भी असांजी सिंध में निकिरे, पोइ बि असां बुनियादी सहूलतुनि खां महरूम। असां सम्झूं था इहा असां सिंधियुनि जे ख़िलाफ़ु हिकु साज़िश आहे ऐं असांजो जेको आहे मुतालबो इहो ई आहे त जल्द खां जल्द जेको रहियल कमु आहे हिन स्कीम जो उहो मुकमल करायो वञे, न त असां सख़्तु एहतजाज कंदासीं। जॾहिं स्कीम मंज़ूर आहे, बजट ॾिनल आहे, इफ़्तिताह थियल आहे, अधु कमु थियल आहे, पाइप विछाए विया आहिनि ॻोठ जे घिटियुनि में, बाक़ी मेन लाइन जो कमु रहियल आहे। इंतिज़ामिया सां जॾहिं मिलूं था त को माक़ूल को जाइज़ सबबु कोन था ॿुधाइनि, सिर्फ़ु चवनि था हा कंदासीं, कॾहिं चवनि था लेबर कोन्हे, कॾहिं चवनि था वांधकाई कोन्हे, कॾहिं चवनि था हीउ मसइलो आहे। ही असां चऊं था त हिननि जी सिर्फ़ु लापरवाही वॾो सबबु आहे, ॿियो को सबबु कोन्हे। 2011 में मोहतरमा रायनाथ बोज़दार साहिबा इफ़्तिताह कयो। 9 साल मुकम्मल थी चुका आहिनि, अञा ताईं गैस जी स्कीम खे मुकम्मल न कयो वियो। बार बार एहतजाज भी कयूं था ऐं मुलाक़ातूं भी कयूं था, पर अञा ताईं को ख़र्ते न निकितो आहे। असां मुतालबो कयूं था त गैस जी स्कीम खे मुकम्मल कयो वञे, असां एहतजाज जे दायरे खे अञा वसी कंदासीं। 2011 में तक़रीबन इहो इफ़्तिताह थियो आहे। मोहतरमा रायनाथ बोज़दार साहिबा जेका MPA हुई चूंडियल, उन इफ़्तिताह कयो, उन स्कीम ॾिनी। पर हेल ताईं जेको ॻोठ में कमु माना पाइप लाइन पूरा विया आहिनि, मेन लाइन जो कमु रहियल आहे। असां अमलदारनि खां गैस इंतिज़ामिया खां मुतालबो था कयूं त असांजी रहियल स्कीम मुकम्मल करे ॻोठाणनि खे गैस जी जेका उहा सहूलियत आहे उहा ॾिनी वञे। असांजो इहो ई मुतालबो आहे। जी अवां ॻोठ जुमो जिसकानी जे रहवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो चवणु हुयो त 10 साल इन मनसूबे जे इफ़्तिताह खे थी चुका आहिनि, पर तंहिं बावजूदु इहो मनसूबो अञा ताईं रोलड़े जो शिकार आहे। इंतिज़ामिया नाइल आहे जेका उते साइड ते अची करे पाइप विछाए वई आहे, पर अञा ताईं जेको मनसूबे जो इब्तिदाई तौर ते मक़सदु हुयो त घरनि ताईं गैस पहुचे उहो मुकम्मल न थी सघियो आहे। हिननि जो चवणु आहे त जेकॾहिं लाॻिया पियल इंतिज़ामिया या आला अख़्तियारनि हिन मामले जो नोटिस न वरितो त एहतजाज जे दायरे खे अञा बि वसी कयो वेंदो। कैमरामैन अहम अफ़ज़ल सां गॾु बरकत जंडी, टाइम न्यूज़, पनो आकिल।